इंस्पेक्टर हैदर अली खे शायद इहा ख़बर नाहे त शाहू जो कानून सां जहिड़ो नाहे। सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिन सिंध धरती ते जेके वॾेरा ज़ुल्म कंदा आहिनि उन्हनि सां शाहू जो मुक़ाबिलो आहे। हमारे से पियो तो अचे एलसीडी में। रेस हुकम कयो असा के कीअं याद कयो तो बाबा? सारंग तोखे तो खबर आए तो शाहू अञा जिंदा है। हाँ रेस मुबारक खान हिन इलाके में कख बि चुरंदो आहे उन खां अवल असा के खबर पवंदी आहे। रेस शाहू काथे हो छा पियो करे इहा सब मूंखे खबर आहे पर रेस बंगुल खान जो हाणे आखिरी वक्त अची वियो आहे। सारंग रेस बंगुल खान के खत्म करण सां अमून अमान जी लहर वापस अची सके थी। हाँ सारंग मां भी इहो ई तो चाहियां त हाणे बंगुल खान जो अंत थियण खपे। हिन धरती ते बंगुल खान ज़ुल्मनि जी इंतहा करे छॾी आहे ऐं हाणे उन जो अंत थियण खपे सारंग त जीअं हिन ॻोठ में अमन अमान जी फिज़ा क़ाइम ऐं दाइम रहे। रेस शाहू वॾो रहसन आहे मूंखे लॻे थो हाणे शाहू बस न कंदो। रेस बंगुल खान खे सरियाम हिन ॻोठ में वठी हुनखे मौत जी निंड सुम्हारींदो। सारंग मां भी हिन अखियुनि सां हिन जो अंत ॾिसण थो चाहियां त जीअं बंगुल खान जो किरदार पूरी दुनिया में वाइखो थिए। हाँ हाँ सारंग शाहू अञा जिंदा आहे। बाबा तव्हां ॿई मिली करे रेस बंगुल खान खे ख़त्म करे सघो था। त पोइ सारंग देर न कर हींअर ई निकिरी वञ। कमदार दे हलवाल बसरन जी वाडी हले थी या खत्म थी वई? रेस बसर जी गुड अञा काथे खत्म थी आ अञा हले थी पई सो भी रेड़े ते। छा अञा बसरन जी गुड हले थी? मां तो चवां हींअर जो हींअर मुंशी साण करे वनी गुड खत्म करा। माण्हुनि जी गुड निकिरी वञनि ऐं असांजो वॾा गुड ॻोल्हनि। कमदार न त डमर आई डमर जहिड़ा मज़ूर ऐं जहिड़ा कमदार तूं वञ जल्दी वञ वनी कम खत्म करा छो त बंगुल खान बला आहे बला सब बेमुही बला। बाबा साईं नाराज न थियो मां हिमल मुंशी खे वठी ऐं मज़ूरनि ते कड़का तो ॿधा। रेस मां हलाए थो। रेस मां तव्हां पंध पियो आहियां सम्झी वियो हूंदे। बस बस तोखे जेको पेट में सूर आहे मां सम्झी वियो आहियां। इन खां वधीक मां तोखे मालामाल कंदुसि पर पल पल जी ख़बर मूंखे पहुचाईंदो रहिजा। रेस तोखे ख़बर आहे मां केॾो कम वारो माण्हू आहियां। रेस माण्हू त कम जो हथ कयो अथई पैसनि ते। अमीर बख्श तूं घबराए न मूं वटि इन खां वधीक माण्हू अंटर में आहिनि। रेस पोइ मां हलण थी कयां थो। ठीकु आहे।
सारंग तू शाहू मुंहिंजा दोस्त एतिरा ॾींहं तूं काथे? सारंग पोइ वक्त के तू छॾे ॾे तू मूंखे इहो ॿुधा त तूं हिते तकड़ो तकड़ो कीअं आयो आहीं? शाहू रेस मुबारक खान मूंखे तोॾे मोकिलियो आहे, चए वञी शाहू खे हक़ीक़त ॾस। सारंग वरी कहिड़ी हक़ीक़त? शाहू त दुनिया जी नज़रुनि में ॾोहारी आहे, त पोइ रेस मुबारक खान तोखे कहिड़ी हक़ीक़त ॿुधाए पियो? त पोइ ॿुध शाहू। सारंग जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ रेस बंगुल खानी कमदार साइकिल ते बाजेले कपन वठी छॾनि, मता किथे उन्हनि खे कफन बि नसीब न थिए। अचे सारंग